ओबावड़े भरिसां पसंद जो परिणो कंदड़ पंजाब वासियण औरत पुरस्रार नमूने फौत थी वई आहे। ॻोठ बग्गू चाचड़ में पंजाब जे राजनपुर वारे इलाइक़े सां तालुक़ रखंदड़ मसमात फहमीदा पुरस्रार नमूने फौत थी वई। इतला ते हद जी पुलिस पहुची लाश खणाए डहरकी जे इस्पताल आंदो, जिते पोस्टमार्टम कई पई वञे। पुलिस मूजिबि औरत जे वारसनि जो चवणु आहे त घरू अणबणत तां औरत कावड़ में अची कारो पत्थर पी आपघात कयो आहे। जरत पोस्टमार्टम रिपोर्ट अचण बाद वधीक मामले जी जांच कई वेंदी। ॿुधायो वञे थो त मसमात फहमीदा 3 महीना अॻु ॻोठ बग्गू चाचड़ वासी असलम चाचड़ सां पसंद जी शादी कई ऐं अॼु मुबैना तौरु आपघात करे ज़िंदगी जो अंत आणे छॾियो आहे। इंतहाई ॾुखोईंदड़ ख़बर आहे ओबावड़े खां, जिते ॻोठ बग्गू चाचड़ में शादीशुदा औरत मुबैना तौरु कारो पत्थर पी ख़ुदकशी करे छॾी आहे। ॿुधायो वञे थो त मुबैना तौरु आपघात कंदड़ औरत मसमात फहमीदा जो तालुक़ पंजाब जे ज़िले राजनपुर सां आहे, जंहिं 3 महीना अॻु ॻोठ बग्गू चाचड़ वासी असलम चाचड़ सां पसंद जी शादी कई। इतला ते हद जी पुलिस पहुची औरत जो लाश खणाए डहरकी इस्पताल मुंतक़िल कयो, जिते लाश जी पोस्टमार्टम कई पई वञे। पुलिस मूजिबि पोस्टमार्टम रिपोर्ट अचण बाद वधीक मामले जी जांच कई वेंदी।